कटा कर गर्दने बतला गए करबला वाले कि कभी बातिल के आगे झुक नहीं सकते खुदा वाले। जिसकी हिम्मत पर अलीउल मुर्तजा को नाज था, उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज था। यूं तो सजदा करने वाले बहुत गए सारे बंदे, पर हुसैन इब्ने अली का और ही अंदाज था। करबला के मैदान में जने सोने इमाम हुसैन जी शहादत थी त उन दी जुम्मो हो, जुम्मे जो ॾींहुं पाण मैदान करबला में अचण को अॻ में घर वारन को मोकिलाइन था। बीबी ज़ैनब साण, बीबी सकीना ऐं जेके भी खीमे में का शहीद जी अमड़, का शहीद जी भेण, का शहीद जी हाँ सही पुफी, का शहीद जी मामी, का चाची, सभिनी को मोकिलाइन था। इमाम आली मकाम सुबह जो 10 बजे करबला में पंहिंजे बच्चन के खुतबो ॾिनो। इमाम ज़ैनुल आबिदीन के फरमाए तू बीमार आ, बीमार ते जिहाद माफा। अल्लाह कुरान में चवा लईसा अलल आमा हरजुन वला अलल आरज हरजुन वला अलल मरीज हरज। नाबीने ते जिहाद फर्द कोने, जंगन को माजूर हुजे जिहाद फर्द नाए, बीमार हुजे जिहाद फर्द नाए। अल्लाह से तो के इन करे बीमार कयो जे मुझे महबूब मुस्तफा जी न्याणी बीबी फातिमा जो खानदान इन सैयद इमाम ज़ैनुल आबिदीन जे जरिए मां अल्लाह क़यामत ताईं हलाया। जे हिकड़ो भी सैयद न बचे के ही न वजे। यो इमाम ज़ैनुल आबिदीन जिन खानदान में अल्लाह नबी से जो खानदान हलायो, अम्मा फातिमा जे खानदान में पान चवंदा मां वञा थो शहादत जो मज़ो वठण, मुझे जिस्म ते मुझे लाश ते हाय घोड़ा न कजो, सीने के धक नण जो सब्र कजो, सब्र कजो। छो ए सैयद हबीबुल्लाह शाह को मोती वठी वन, कुरान जो मुतालो था कयूं त सब्र कूड़न कयो आ, सचन सब्र सचन कयो आ, मातम कूड़न कयो आ। हाय घोड़ा जेका कई आ हमेशा कूड़न कई आ। मां खुतबे में आयत पढ़ी वजाऊ अबाहुम इशाअन यबकून, जेके कुरान वणे हथ मथे करे जो सुभान अल्लाह। कुरान तो फरमाए यूसुफ अलैहिस्सलाम वटि, हजरत याकूब अलैहिस्सलाम वटि यूसुफ जा भाइर आया। उहे भाइर जिन पंहिंजे भाव के खूह में उछले आया, पो हजरत यूसुफ जी कमीस लाए कूड़ी रत हणी, वरी पंहिंजे कुराड़े पीउ ॾे खणी आया कूड़ी रत। हालांकि यूसुफ के काथे उछलाया, खूह में उछलाया, भाउ जी कमीस लाए कूड़ी रत हणी आया। ऐं पो कुरान तो फरमाए वजाऊ अबाहुम इशाअन यबकून, रात जो सोमाणी जो आया हाय घोड़ा, हाय घोड़ा, सीने के धक हणदा आया, पिटको कंदा आया। जिन कूड़ हयो, जिन जुल्म कयो, मालूम थो त मातम ज़ालिम कंदो आ, साबिरीन बानो मातम न कंदो आ। उन्हनि मातम कूड़न शुरू कयो आ, सचो मातम न कंदो आ, सचो माण्हू साबिरीन हूंदो आ। सब्र नबियन जी आदत आ। हे जो रोईंदा आया त क़ालू या अबाना इन्ना ज़हबना नस्तबिक़ु व तरकना यूसुफ इंद मताइना। ओ अब्बा ज़ुल्म थी वियो, छा थियो जे पंहिंजे भाउ यूसुफ के सामान ते पहरेदार करे विहारियो से, असां झंग में लही पियासे फ़अकलहु ज़ीब, आयो जो बगड़ असांजे भाउ यूसुफ के फाड़े चक्कू हणी मारे शहीद करे छॾेस। पर बाबा वमा अंत बिमुमिन लना, असां आयूं मोमिन पर तूं असां के न मञींदे। हे भी चवंदा असां पक्का मोमिन आहियूं पर मञींदो ता न मोमिन आहियूं ई असां। वमा अंत बिमुमिन लना वलौ कुन्ना सादिकीन, असां सच था ॻाल्हायूं। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जे पीउ याकूब जॾहिं उहा कमीस ॾिठी त हैरान थी वियो। पुटन के चवे तो वाह जो यो बगड़ो, अलाए केड़ी यूनिवर्सिटी जो पढ़लो वडो होशियारो, जो मुझे पुट के चक्कू हणी खाधे भी सयूं पर कमीस के तको कपड़े के पाराण के त फाटल को हिस्सो ही ना है। यो बगड़
जो मुझे पुत्र के खाइयो पर कमीज कोने को फाटल ही नहीं कमीज तो सही सही बीठी है याद यो बगड़ो एडो होशियारो जो पेरो मुझे पुत्र जी कमीज लाथे पोवरी मुझे पुत्र के कत्ल के खाधे पोवरी वा रत खणी बगड़ मुझे पुत्र जी कमीज के हया इते पुत्र कंध हेठ करे बीर समझी विया त गाल त सजी ज़ाहिर थी थे हाय घोड़ा भी क्यों था बिटको भी क्यों था कमो भी सजो गलत क्यों था हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जे बाबे छा चयो फरमाए फअकलहु ज़िब वमा अंत बिमुमिन लना वलौ कुन्ना सादिकीन कुरान बीचे तो वजाऊ अला कमीसिही बिदमिन कज़िबिन या सच्ची रत नहीं कूड़ी रत कुरान सच्चो हाथ मथे करे केड़ी रत हुई कूड़ी रत हुई मोमिनो अल्लाह जी राह में सच्ची रत कढाईंदो आहे असां जा परवाना कूड़ी रत कढाईंदा ई हां सही ए कूड़ी रत हणी आया वजाऊ वाला कमीसी बिदमिन कज़िब अल्लाह जो नबी तो चे काल बल सवलत लकुम अनफुसुकुम अमरा समझी वा ता जे नफ्स कमीने ता के इहो समझावा बस मां सजी गाल समझा दो हाणे मां नबी जो कम छाए फसब्रुन जमील जमील हाथ मथे करे जो असां भी अल्लाह जी रज़ा ते सब्र कंदा सब्र नबियन दी आदत आ इमाम अली मकाम मैदान करबला में आयो आखिरी गाल तवज्जो 5:15 थी वियान मनो कलाक थियो मुझे बयान के इमाम अली मकाम आखिर में छा चयो ओ जुमे जो ॾींहुं जुमे जो ॾींहुं ये चाचो को सफ़ा आशिक आहे तो 6 बजे ताईं हलो असां गर्मी में वठी विया हिन के केड़ी खबर त वाइज कोन को सोलो नाहे अल्लाह अकबर हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जी गाल पूरी थी हाणे इमाम हुसैन जो मंजर थो बुधाया ॾही मुहर्रम जुमे जो ॾींहुं इमाम आली मकाम चयो ओ ज़ालिमो मदीने जा मुसलमान जुमे नमाज की तैयारी कंदा होंदा अज मां हुसैन जिंदगी में करे जुमो न वञायो आहे अज मां के जुमे नमाज पढ़ाया के खुतबो दिया अज मुझी जमात ता कत्ल करे शहीद करे छड़ी अज मां अकेलो आया अकेलो जुमो न थींदो आ पर जे अञा भी ता के मोहलत ॾियां थो इस्तगफार कयो माफी वठो तौबा कयो यजीदी ये हथ ते बैयत छड़े करे अज मुझे हथ ते बैयत क्यों तमा करबला में ताके जुमो पढ़ाया कसम थी अल्लाह जो पांजे दिल ते हथ रखो तू पांजे पीउ जे कातिल के पुट जे कातिल के चंदे त हलिया जुमे नमाज गंजी पढ़ो तू चंदे बस तू गोली ही कणा केडो त मुजो इमाम हुसैन साबरी ना शहीदन जा जनाजा बयान पो भी चे तो खैर नमाज नाने मोहम्मद जी अचो त गंजी पढ़ो पर हुनन ज़ालिमन को अल्लाह नमाज खसे छे ते असा न पढ़दा ते तू भी किए नमाज पढ़ दे पानी को नहीं वुजू के कंदे ते पानी न मिले तो न मिले कुरान में मुझे नानी नबी के अल्लाह चवा फलम तजिदु मान फतयम्ममु सईदा मिट्टी पाका मा करबला जी मिट्टी सा तयम करे भी नमाज असा आयू हेदरी पर चाह जे कोप ते नमाज वई यारन जी महफिल में नमाज वई शादिन में प्रोग्रामन में सजो दी मोबाइल ते बैठो नमाज वई खुदा जो कसम सच्चो हुसैनी हुआ जे को नमाज न वञाईंदो करबला में इमाम हुसैन हिकड़ी नमाज भी न वञाई आसमान दे तके बदुआ तो करे या अल्लाह जिन मुखों जमात खसे छड़ी अज मां अकेलो नमाज तो पढ़ा या अल्लाह इनन बदबख्तन के कदी जमात नसीब न कराई जाए वरी बी बदवा केड़ी कई इमाम हुसैन मुजा अल्लाह मां मदीने में होंदो त ॾींहं रात में हिकड़ो खत्म कुरान जो कढंदो इमाम हुसैन हुआ शख्सियत जो ॾींहं रात में रोज खत्म कर दो कुरान जो असा त रमजान में पढ़दा वरी दोरी न कंदा असा हाफिजन जो हाल ही हुआ पर इमाम हुसैन रोज खत्म कर दो किए न खत्म कंदे इमाम हुसैन जी तरबियत भी तो उन बाबे मुर्शिद अली कई जेको 7 कलाकन में मजदूरी ते विंदो हो सजो कुरान पढ़ी इमाम हुसैन तो चे मुजा अल्लाह मां 2 मुहर्रम ते करबला में पहुतो आ त माखे इनन ज़ालिमन जी लड़ाई जे करे खत्म कुरान जो न कढी सगियो आ जिन माखो कुरान जो खत्म खसो रब हिनन के कडी कुरान सीने में नसीब न कराई हिनन के कुरान जो खत्म नसीब न कराई जाए अज दिसो करमाबाद वारो अल्हम्दुलिल्लाह केंजे सीने में कुरान आ केड़ी जमात के रमजान में मस्जिद में कुरान नसीब
इमाम हुसैन जी दुआ के लगी बदुआ के लगी ता पाण सोचे इम्तिहान वठो। अल्हम्दुलिल्लाह असां जी जमियत उलमा इस्लाम जे मदरसन देवबंदिन जे मदरसन मो असां के मुखे पाण के खानपुर में शिकारपुर जे बरसा ब मदरसान असां जे मदरसन जी ता रिपोर्ट वठो विफाकुल मदारिस जे तरफों लिखल आ त देवबंदिन जे मदरसे मो हर साल लख को मथे कुरान जा हाफिज था निकरन। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान कुरान, उलमाए हक, उलमाए देवबंद। रुगो हाफिज न इमाम हुसैन जी अम्मा फातिमा हाफिजानी ही ता विफाकुल मदारिस जी रिपोर्ट दिसो अज भी मां रिसाले में मौजूद आ। मुल्क पाकिस्तान में हर साल 70-70 हजार न्याणियों भी कुरान जो हाफिजानी देवबंद जे मदरसे में। असां सैयदन पटको ही न करे पातो असां जो मुर्शिद अली पिटके वारो न हो चो पटके वारो। असां दाढ़ी न करे रखी आहे ठान बुजुर्ग दाढ़ी न करे रखी आहे। करबला जे मैदान में जेको जवान शहीद थियो इमाम हुसैन साईं उन जे चेहरे में पंहिंजे नाने मोहम्मद जी सुन्नत दाढ़ी मुबारक सीने ताईं चमके। ए पटको ए दाढ़ी ए सैयद जे सीने में कुरान खुदा जो कसम इहो ई त असां के दाजे में मिलियो। करबला जे वाक़े में सबब इहो तव त सैयदन सजदो न छॾियो बीबी ने पर्दो न छॾियो। सही तो चवा गलत तो चवा ता भी चो सजदो भी न छॾींदासी पर्दो भी न छॾींदासी। हाणे भाऊ मोर में बुधायो त सही कल वडियूं बेपर्दा औरतूं वयूं मां चो तडी त इन्हनि के सोणो उमर वणे ही नथो छो त पर्दो मिलियो ई फारूक आज़म उमर जे सदके। पर्दो मिलियो उमर जे सदके तने त बाज़ारी औरत सोणे उमर के गाड़ी घट वध गालाईंदी आ। पक्की मोमिनानी हयादार जेका घर में पर्दे सा वेठी आ उहा मुझे उमर फारूक सा प्यार कंदी आ। ऐं टी गाल हजरत इमाम हुसैन टी भी बदुआ कई केड़ी या अल्लाह जिन माखो पंजो नानो मोहम्मद जो रोजो जुदा कयो माखे मदीनो खसे खत लिखी हिते कूफे में घुरायो। अल्लाह इनन कातिलन के इनन जी औलाद के मुझे नाने मोहम्मद जो रोजो नसीब न कराई। हाणे ॾिसी छॾो त ये टई बदुआ कंहिंखे लॻलनि तव्हांखे मुबारक तो ॾियां सच्चा हुसैनियो रोज़ो भी तव्हांखे नसीब कुरान भी तव्हांखे नसीब हुसैन वारी नमाज भी तव्हांखे नसीब। अल्लाह ताला मुंहिंजो वेहण क़बूल फरमाए। अल्लाह तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए।